ठुकराठो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मूजिब ठुकराठो वेझो मुबारकपुर वासी शागिर्द 20 वरनि जो वाजिद अली खोखर 2 ॾींहंनि खां सखर मां पुरस्रार नमूने गुम थी वियो, जंहिं सबब संदसि वारस सख़्त परेशान आहिनि। घणी ॻोल्हा बावजूदि नौजवान हथ न अची सघियो आहे। उन सिलसिले में गुम थी वियल नौजवान वाजिद खोखर जे वालिद गुलाम मुस्तफ़ा खोखर ऐं संदसि भाउ साजिद अली खोखर एहतजाज कंदे दाहींदे ॿुधायो त असांजो नौजवान वाजिद अली जेको पैरामेडिकल कॉलेज सखर जो शागिर्द आहे, जेको उतां छंछर वारे ॾियारे 2 वॻे खां पोइ गुम थी वियो आहे, जेको हिन महिल ताईं हथ न अची सघियो आहे। संदसि गुम थियण जो इतला सी सेक्शन थाणे ते ॾिनो आहे, पर एसएचओ अब्दुल हमीद महर असांजे नौजवान जी ॻोल्हा में मदद नथो करे, जंहिं सबब असां सख़्त परेशान आहियूं। हुननि चयो आहे त असांखे शक आहे त असांजे नौजवान खे के अगवा कयो आहे। एहतजाज कंदड़ नौजवान जे वारसनि DIG सखर समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे। नालो सजाद अली आहे, वाजिद अली मुंहिंजो भाउ आहे ऐं असां गुलाम मुस्तफ़ा खोखर जा पुट आहियूं। मुंहिंजो भाउ पैरामेडिकल जो स्टूडेंट आहे, जेको छंछर जे ॾींहुं 2 वॻे खां हितां स्कूल मां मोटियो घर न पहुची चुको आहे ऐं SP ऑफिस खां हिते नंबर बंदि अथसि, गुम थी वियो आहे। असां आला उहिदेदारनि खां इन्हनि खां अपील कयूं था असांखे पंहिंजो भाउ वापसि कराए ॾिनो वञे। IG सिंध DIG सखर SSP सखर खां मुतालबो कयूं था असांखे पंहिंजो भाउ वापसि कराए वञे। C सेक्शन थाणे ते असां NC कटराई आहे, पर 3 ॾींहं आहे रुगो दिलासा ॾिए थो पियो SHO अब्दुल हमीद महर, को बि अमली कमु करण जे लाइ तयारु कोन्हे को। असांजी साथी बिरादरी खे अपील आहे असांजी वधीक मां वधीक मदद कई वञे। असां ग़रीब आहियूं, अबोज माण्हू आहियूं, असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे।